अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं ॿाहिरि ताईं सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम एतिरो वेस्ट कोन था करायूं, अचो त ही कहाणी मुकमिल ॿुधूं। दोस्तों यूसुफ सनम सां हथ मिलाए छॾींदो ऐं सनम खे चवंदो त तूं चाचा सोजरे खे चओ त ॿिन्ही तां हथ खणे। सनम चवंदो यूसुफ खे त असांजी पाण में मिट्री आहे, छो न असां पाण में हिकु थी सघूं था। ऐं सनम यूसुफ खे चवंदो त असांजी दुश्मनी जो फ़ाइदो रेस सरफराज़ थो वठे ऐं इहा फ़ाइदो वठ रेस सरफराज़ खे कॾहिं बि न ॾींदासीं। अचो हाणे असांखे लॻे थो पाण में हिकु करणी पवंदी। पोइ अहिड़े हिसाब सां दोस्तो यूसुफ जेको आहे सनम सां हथ मिलाए छॾींदो दोस्ती जो ऐं सनम सां यूसुफ खे चवंदो त हाणे तोखे केर बि हथ कोन लाहींदो, चाहे रेस सरफराज़ ख़ान जो माण्हू हुजे। ऐं ॿिए पासे दोस्तो शाहिद पंहिंजी मासी खे चवंदो त अगरि फिज़ा मूंखे न मिली त मां नौरत खे मारण में देरि न कंदसि। ऐं फिज़ा जी माउ शाहिद खे चवंदो त तूं करी छा पियो, अगरि तो ईअं कयो त मां तोखे घरां धिका ॾेई कढी छॾींदुसि ऐं तोखे हिन घर में पेर रखण बि न ॾींदुसि। तूं नौरत जे ख़िलाफ़ मुंहिंजी का बि ॻाल्हि न कर। अगरि तो मुंहिंजे साम्हूं नौरत जी ॻाल्हि कई त मां तोखे घरां धिका ॾेई कढी छॾींदुसि। ऐं ॿिए पासे यूसुफ कमदार खे चवंदो त अड़े हेॾे ॻाल्हि ॿुध, मां कमदार सां सॉरी रेस सां छो विढ़ंदुसि, तो वञी रेस खे छा चयो त यूसुफ तुंहिंजे मथां हमिलो कंदो। ईअं करण सां कमदार जूं वायूं बताल थी वेंदियूं। कमदार चवंदो त मूं सरदार साईं खे कुझु बि न आहे चयो तुंहिंजे ख़िलाफ़। यूसुफ चवंदो त तूं चमचागिरी आहीं, यानी तूं हिकु शैतानगिरी आहीं। हाणे तोखे मुंहिंजे हथां तोखे केर बि न बचाईंदो ऐं तोखे ऐं तोहार रेस खे। तो असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।